नाज़रीन, पीर वसण शहर में गैस समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ शहरनि तोड़े सियासी समाजी अख़बारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मोहम्मद बख्शर। जी मोहम्मद बख्शर। पीर वसण जे आसपास जे ॻोठनि जे माण्हुनि पंहिंजो प्रेस क्लब पीर वसण ते एहतजाज कयो आहे, जेके गैस खां महरूम आहिनि, ॿियनि सहूलियतुनि खां महरूम आहिनि, ऐं अचो त हाणे उन्हनि खां असां पंहिंजा वीचार ॿुधूं। हुकूमत खां इहा अपील था कयूं त असांजे पीर वसण जे आसपास जे 200 खां 250 ॻोठनि खे गैस फ़राहम कई वञे, छो त असांजे इन 3-4 किलोमीटरनि जे अंदरि सप्लाई जे लाइ 3 स्टेशन्स ठहियल आहिनि। बचरा, अरबावली चांडियो यानी पुनीहड़ जो ॻोठ ऐं ज़रदारी ॻोठ, उन्हनि टिनी में हिते हिननि जे किराए चौधारी जे कॾहिं सराउंडिंग में गैस फ़राहम कंदा त 250 ॻोठनि खे बिल्कुलु थोरे ख़र्च में गैस मिली वेंदी ऐं असांजो इहो राइट आहे। बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। पीर वसण जो अवाम ऐं हुनजे पस गिरदाईअ जो अवाम काफ़ी सालनि खां असां वॾी मायूसीअ जो शिकार आहियूं, छो जो असां वटि सहूलियतूं न आहिनि, हेल्थ जी सहूलियत न आहे, रोड्स न आहिनि, गैस जी सहूलियत न आहे, का शइ न आहे। पाकिस्तान में हिकु अज़म हले पियो त सरसब्ज़ पाकिस्तान। अगरि असां वटि गैस हूंदी त असां बि वटि बचाईंदासीं, न त घरनि में छा ॿारींदासीं। जेसीं तक असांखे गैस न मिलंदो, ॿियूं त सहूलियतूं असांखे कोन मिलियूं आहिनि, न नौकरियूं आहिनि, न का शइ कोन्हे, वाहन में पाणी कोन्हे, रोड कोन्हे, घणा मसइला आहिनि। पर हिन महिल जेको असांजी माना सफ़ा ज़रूरत बणिजी वई आहे, उहो असांखे गैस ॾिनो वञे। ऐं थोरे मुफ़ासिले ते असांजे जेके ॻोठ आहिनि हिते जमाली, चांडिया, शर, बुर्दी, मजीदड़ा, अहिड़ी जेको आहे सो नेमत खां, गैस वारी नेमत खां असां महरूम आहियूं। ऐं चूंडियल नुमाइंदनि खे असां पंहिंजे तक जे MPA खे बि चऊं था, महिरबानी करे इन मसइले ते स्टेट खणी असांखे गैस ॾिनो वञे। पीर वसण जे बिल्कुलु क़रीबी हिकु गैस पाइप लाइन वञे पई ऐं उन ते पॉइंटूं बि मौजूदु आहिनि जितां गैस मुहैया करे सघिजे थी। उन जे बावजूदि बि जेको आहे सो असां गैस न पई ॾिनी वञे ऐं असां इन जे लाइ एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो आहे। असां आला ईवान खे अपील था करियूं त उहे असांजे आवाज़ खे वरनाइनि। तव्हां इन जेके एहतजाज कंदड़नि जा वीचार ॿुधा, उन्हनि खे जेको आहे सो गैस खां ऐं बिजली केतिरनि ई सहूलियत